बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां डिस्कस कंदासीं असांखे क्वाड्रेटिक इक्वेशन मिलियल हुजे त उनखे सॉल्व कीअं कजे। मिसाल तौरु एक्स स्क्वायर प्लस में 5x + 6 जेको आहे इज़ इक्वल टू 0। अहिड़े क़िस्म जी इक्वेशन जेकॾहिं असांखे गिवन आहे त हाणे असां उनखे कीअं सॉल्व कंदासीं। सभ खां पहिरियां त हिनखे जेको आहे असां फैक्टराइज़ेशन मेथड में जेको आहे सॉल्व कंदासीं। फैक्टराइज़ेशन मेथड हिन में कहिड़ो अप्लाई थींदो, उहो आहे ट्राइनोमल जो इहो प्रोसेस हूंदो आहे त पहिरें ऐं आख़िरीअ जी ज़रब कयो, ठीकु आहे। जेको जवाबु अचे पोइ उन जा फैक्टर कढो, उन्हनि फैक्टरनि खे अहिड़े नमूने रखो जेके जोड़ कजनि या कट कजनि त विचों असांजो जेको आहे टर्म असांजो निकिरी अचे। जीअं पहिरीं आख़िरी जी ज़रब थींदी वञी 6x²। हाणे हिन जा जेकॾहिं फैक्टर था कढूं त हिन जा फैक्टर असांजो जेको आहे हिकिड़ो थींदो 2x ऐं ॿियो थींदो 3x जेको आहे फैक्टर हिन जा थींदा, ठीकु आहे। हाणे हिननि ॿिन्ही खे जेकॾहिं असां जोड़ कयूं या कट कयूं त विचों असांजो जेको आहे टर्म अची वञे त वाक़ई जेकॾहिं जोड़ था कयूं 2x ऐं 3x खे त असांजा थींदा वञी 5x, पर जेकॾहिं ज़रब कयूं त इहो असांजो पहिरें आख़िरी जे बराबरि थिए, याने हीअ वञी थींदो असांजो 6x²। याने असां हिनखे लिखी सघूं था त x² प्लस, हाणे हीअ जेके असांजा 2 आया आहिनि हिन जा फैक्टर्स उहे बि लिखंदासीं 2x प्लस में 3x, ठीकु आहे। अच्छा, हिन जो को बि ऑर्डर जेको आहे माना का माना नथो रखे। जेकॾहिं असां अॻे पोइ करे रखूं त इन जो को फ़र्क़ु कोन थो पए, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां ईअं लिखो पहिरियों 2x पोइ प्लस जेको आहे 3x लिखो, पोइ असांजो जेको हीअ टर्म आहे उहो रखंदासीं इज़ इक्वल टू 0। हाणे हितां कॉमन वठो या हितां कॉमन वठो, जेकॾहिं इहो तव्हां ईअं रखो था त ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां वरी हिनखे हीअं लिखो, मिसाल तौरु पहिरों जेको आहे हीअ पहिरों टर्म असांजो सेम रखंदासीं x² ऐं उनखे जेको आहे पहिरियां रखो 3x, पोइ रखो 2x, पोइ जेको आहे लास्ट रखंदासीं 6 इज़ इक्वल टू 0। हाणे हितां कॉमन वठो, हितां कॉमन छा थो निकिरे x, बाक़ी छा वञी बचंदो हिते x प्लस में हिते घणा बचंदा, x कॉमन आहे, बाक़ी बचंदा 3 प्लस रिमेन सेम। उनखां पोइ हितां कॉमन छा थो निकिरे 2, ठीकु आहे। हिते बचो x, ॿिनि जो खोड़ो 6 ते घणा दफ़ा लॻंदो, 3 दफ़ा, 2 त्रिकी 6। हीअ ॿई ब्रेकेट सेम आहिनि त हिकिड़ी रखंदा आहियूं, बाक़ी हीअ असांजी ब्रेकेट ठहंदी, याने x प्लस में 2 वारो ऐं ॿियो असांजो हीअ ॿिन्ही मां सेम ब्रेकेट मां हिकिड़ी खणंदासीं, याने x प्लस 3 इज़ इक्वल टू 0। हाणे असांखे x जो वैल्यू लहणो आहे त हीअ जेको आहे इक्वल 0 जे कंदासीं, याने x प्लस 2 इज़ इक्वल टू 0 हिकिड़ो थींदो, ॿियो x प्लस 3 इज़ इक्वल टू 0 ॿियो थींदो। त हिते असांजो x जो वैल्यू छा ईंदो -2 ऐं हिते x जो वैल्यू छा ईंदो -3। जेकॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कयूं त हिन जो बि जवाबु सेम ई ईंदो। हितां कॉमन वठो, कॉमन छा निकिरंदो x, बाक़ी छा बचंदो हिते x प्लस में हिते 2, हितां कॉमन छा निकिरंदो 3, बाक़ी हिते छा बचंदो x प्लस में 3 जो खोड़ो 6 ते घणा दफ़ा लॻंदो, 2 दफ़ा इज़ इक्वल टू 0। हीअ ॿई ब्रेकेट सेम आहिनि त हिते लिखंदासीं x प्लस 3 हिकिड़ो, ठीकु आहे। ॿीं हिननि ॿिन्ही ब्रेकेटनि मां हिकिड़ी रखंदासीं, यानी x प्लस 2 इज़ इक्वल टू 0। हाणे इक्वल टू 0 खे असांखे जेको आहे हीअ एक्सप्रेशन करिणो आहे, छो जो असांखे x जो वैल्यू खपे त x प्लस 3 इज़ इक्वल टू 0 हिकिड़ो थींदो, ॿियो x प्लस 2 इज़ इक्वल टू 0 ॿियो थींदो। त हिते x इज़ इक्वल टू -3 ईंदो ऐं हिते x इज़ इक्वल टू -2 ईंदो। ॾिसो असांजो जवाबु जेको आहे ॿिन्ही जो सेम आहे। हिते बि x हिकिड़ो बराबरि आहे -2, ॿियो हिते x बराबरि आहे -3, हिते बि असांजो x बराबरि आहे -2 ऐं हिते -3 आयो आहे।